ज़हर ज़िंदगी मूं त समझो त तूं खाली धमकियूं थो ॾी, पर तो त हद करे छॾी। मां खाली धमकियूं न आहियां ॾींदो, मां जेको चवंदो आहियां उहो करे ॾेखारींदो आहियां। जेसीं ताईं कलसूम हथ न आई न, तेसीं ताईं माठ करे कोन वेहंदुसि। कोठे वारा वॾा ज़ालिम माण्हू आहिनि, जे न्याणी खे ज़िंदा छॾियऊं त पोइ तूं आणे सघीं थो। बाबा दुआ कर त कलसूम खे इन्हनि ज़ालिमनि जे जबे मां आज़ाद करे पोइ वञी कोर्ट पेश कयां। उन खां पोइ इहे ओठे वारा कुझु बि कलसूम जो बिगाड़े न सघंदा। हाणे कीअं तबियत आहे रबन जी? उहे ॾाढा ख़ुशि आहे, पर डॉक्टर चयो आहे त अञा 4-5 ॾींहं अस्पताल में रहणो पवंदो। हला कंदो, सदाईं ख़ुशि हूंदो। शाबाश, वॾी शाबाश थी अदा तोखे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन्हे। हाणे आऊं भेण तोसां इहे धोखो कंदसि न दा न। ख़ैर सां हिननि जी शादी थिए पोइ ॾिसजांइ, पीरू जे लाइ कुंवार आऊं ॻोल्हींदसि या पंहिंजे हथनि सां पहिराईंदीसांसि। तूं त निकाह जे करे ख़ुशि आहे, पर निभागे जेके शर्त रखिया आहिनि न, मां एॾो परेशान जो पुछी न। अदा वो शर्त पुछी वठी आहे। कोशिश कयमि, पर निभागे ॿुधाइण खां इनकार करे छॾियो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।